इकडे तितर देव केतरा तितर फासाए सघो था? इकडे तितर तकरीबन असीं जे जंगल में 4-5 आहिनि त 4-5 ई फसाए सघूं था। हिकिड़ी पट्टी में 5 फासी है ना? बस जेतिरियूं गाॾियूं हूंदियूं न 5 गाॾियूं हूंदियूं 5 ई फासे गाॾी सघूं। अच्छा। तरीक़ा ये आहिनि त हिकिड़ा त हींअर गारियूं निकितियूं आहिनि, पटियूं निकितियूं आहिनि, जेके पटियूं लांगन में आणी तंहिंखां पोइ तितर ॻोल्हाइणो पए थो। उन्हनि मां तितर अचनि था, उहे फासनि था पटियुनि में निकिरनि था। बक़ाया जेके तितर उन्हनि सां गॾु हुजनि था उहे ॻारी ॾिसो वञनि त वरी उहे टियो वञनि था। पोइ उहे ॻारी में कोन फासंदा आहिनि, उहे वरी हिकिड़ी ॼार जी या कामोए जी ॻारी हिकिड़ी ठाहिणी पए थी। उहा हिकिड़ी ठाहे पोइ उन में ॻारी हणी पोइ लांगन में लॻाइणियूं पवनि थियूं। उन ॻारी में तितर फासंदो आहे हिकिड़ो। आपको हमारी वीडियो कैसी लगी? अगर अच्छी लगी हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करें और बेल का बटन दबाएं।